कोटड़ी के रहवासी बुजुर्ग फकीर अब्दुल हादी बिरोही जो नओं गोट में ज़रई तोसीक खाते ज़िले जामशोरो के अकाउंटेंट आफ्ताब बुरड़े खिलाफ एहतजाज। तफ़सील मूजिब ज़राअत खाते के बुजुर्ग सीनियर मुलाजिम फकीर अब्दुल हादी बिरोही से पंहिंजी ऑफिस में गरी रिश्वत न ॾियण ते धिका ॾेई बेइज़्ज़त करे ऑफिस मां कढी छॾियो ऐं गारगंद कंदे मोतमार धमकियूं पिण ॾींदो रहियो। खेस के एडिशनल डायरेक्टर एग्रीकल्चर एक्सटेंशन ज़िले जामशोरो उस्मान जागीरानी ऐं डिप्टी डायरेक्टर एग्रीकल्चर तालके कोटड़ी मुनव्वर राजपत जी सरपरस्ती हासिल आहे। हुन चयो आहे त आफ्ताब बुरड़े जे अहिड़े नाज़िबा सलूक करण ते निहायत ॾुख रसियो आहे। जॾहिं त बुरड़ो हर जाइज़ कम लाइ गरी रिश्वत घुरे थो ऐं रिश्वत न ॾियण ते पघार बंदि करण ऐं बदलियूं कराए ब्लैकमेल करे मुलाज़मनि खे परेशान करे थो ऐं कूड़ियूं FIR कटाइण जूं धमकियूं पिण ॾिए थो। हुन वधीक चयो त आफ्ताब बुरड़ो मुंहिंजो सर्विस बुक कब्ज़े में करे मूंखे ब्लैकमेल करे रहियो आहे। मुंहिंजो आला अख्तियारनि ख़ुसूसन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, ज़राअत जे वज़ीर मंज़ूर वसाण, सेक्रेटरी ज़राअत ऐं DG ज़राअत सिंध खां मुतालबो आहे त जामशोरे जे बद इख़लाक़, करप्ट, फ्रॉडी ऐं रिश्वतखोर अकाउंटेंट मां जान छॾाई वञे।